सुमरो साहब उन बि इन मामले जी हिकिड़ी जांच कई हुई। उन हिकिड़ो जेका गिरोह जेका आहे उहो उनजी निशानदेही कई हुई। उन में स्कूल एजुकेशन खाते जा एसओज़ ऐं टीओज़ ऐं ॿिया जेके अमलदार जेके आहिनि उहे माली रहतनि जा जेके आहिनि उहे जाली बिल ठाहींदा हुआ, इजाज़तनामा बि जेके आहिनि उहे फेक ठाहींदा हुआ फाइनेंस डिपार्टमेंट जा, ऐं इहे करोड़े रुपया उन्हनि वसूल बि कंदा रहिया आहिनि। पोइ उन में फाइनेंस डिपार्टमेंट जा बि जेके आहिनि उहे नंढा नंढा मुलाज़िम उहे हिन में मुलविस हुआ। इहो इन ते पाण जेको आहे अॻु में बि प्रोग्राम करे चुका आहियूं माली रहतुनि जे हवाले सां, पर ही वरी हाणे वरी मेडिकल जा जेके आहिनि उहे फेक बिल ठाहिया विया आहिनि। हाणे इन में बि हिकिड़ी जेका इंक्वायरी रिपोर्ट साम्हूं आई आहे ऐं उन में इहो साबित थियो आहे इंक्वायरी में त इहे फेक बिल जेके आहिनि उहे ठाहिया विया आहिनि। एसआर एडिशनल सेक्रेटरी आहे फाइनेंस यासीन कुर्बान साहब, तमामु सुठो ऑफिसर आहे। उन इन मामले जी जेका उहा जांच कई आहे ऐं शुराइती तौर ते इहे जेके आहिनि उहे 6 बिल उहे ज़ाहिर थिया आहिनि क़ौमी ख़ज़ाने खे जेको आहे उहो किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु ॾिनो वियो आहे। हाणे उन में जेके स्कूल एजुकेशन खाते जा जेके उहे बिल आहिनि ऐं उनखां अलावा कॉलेज एजुकेशन खाते जा जाली बिल ठाहिया विया आहिनि ऐं एग्रीकल्चर जा जेके आहिनि उहे फेक बिल आहिनि। उन्हनि जा मेडिकल हाणे ईअं थींदो आहे जो के ऑफिसर या मुलाज़िम या उन जा जेके घर भाती जेके आहिनि उन्हनि जे इलाज जे लाइ जेके आहिनि ही मेडिकल्स जे हवाले सां उहे जेके आहिनि उहे पैसा रखियल हूंदा आहिनि। तक़रीबन 3 अरब रुपया जेके आहिनि सिंध गवर्नमेंट इन जे लाइ बजट मुख़्तस थियल आहे। त हाणे उहो हर साल मुख़्तलिफ़ खातनि जा कामोरा जेकी सालनि खां वेठा आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि सेक्शन्स में, उन्हनि जी हिकिड़ी जेको आहे मिली भगत सां इहो फ्रॉड कयो वञे थो। त अहिड़ा 6 जेके आहिनि उहे जाली बिल जेके आहिनि उहे साबित थिया आहिनि। उन में इन खाते जा जेके कामोरा आहिनि यानी स्कूल एजुकेशन खातो ऐं उनखां अलावा कॉलेज एजुकेशन खातो ऐं एग्रीकल्चर डिपार्टमेंट उन जा शुराइती तौर ते 6 बिल आहिनि ऐं उन्हनि 6 बिलनि जा जेके आहिनि उहे के 19 लख रुपए जो बिल आहे, के वरी 19,43,000, को 8 लख जो आहे, को 18 लख जो आहे, को 9 लख जो आहे, को वरी 19 लख जो आहे। ईअं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे बिल आहिनि उहे जाली ठाहिया विया आहिनि। CM जो बि नोट जाली, चीफ सेक्रेटरी जो बि नोट जाली, वरी जंहिंजी इहा सॼी ज़िम्मेवारी आहे स्पेशल मेडिकल हिकिड़ो बोर्ड ठहियलु हूंदो आहे सर्विसिस इस्पताल कराची में, उहो त बोर्ड जेको आहे उहो गैर फ़ाल आहे। हालांकि उनखे इहो ॾिसणो आहे त ही बिल जेके आहिनि इस्पतालनि जा इहे सही आहिनि बि या न आहिनि, पर हू वरी जेको ॿुधाए पियो वञे त 500 रुपया वठी उहो स्टैम्प हणी उहो चवंदा आहिनि त इहो बिल जेके आहिनि उहे सही आहिनि। पोइ वरी उन जा CM जा नोट, चीफ सेक्रेटरी जा नोट, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में जेको मरहलनि मां इहो डॉक्यूमेंट्स गुज़रे थो उन्हनि समूरनि जा फेक बिल हिकिड़ा ठाहे करे उहे पोइ फाइनेंस डिपार्टमेंट जेके आहिनि उहे मोकिलिया वञनि था। हिकिड़ो यानी हिकिड़ो गिरोह मौजूदु आहे, उहो स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट में मौजूदु आहे जेकी घर वेठे अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे फेक बिल ठाहिनि था ऐं कॉलेज एजुकेशन खाते में बि अहिड़ो जेको आहे गिरोह मौजूदु आहे, एग्रीकल्चर में बि अहिड़ो आहे। अञा जेकॾहिं सही नमूने सां इन जी जांच थिए यानी समूरनि डिपार्टमेंट जी त मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा इहे गिरोह जेके आहिनि उहे ॿाहिरि निकिरी ईंदा। त फेक बिल ठाहिनि था, उन्हनि खां पोइ कमीशन वठनि था उन्हनि बिलनि जी मद में। पोइ फाइनेंस डिपार्टमेंट में बि उन्हनि जा माण्हू वेठा आहिनि, AG सिंध में बि उन्हनि जा माण्हू वेठा आहिनि। त हिकिड़े ऑर्गेनाइज़ तरीक़े सां जेको आहे ही कमु कयो पियो वञे, क़ौमी ख़ज़ाने खे किरोड़े रुपयनि जो उहो नुक़सानु ॾिनो पियो वञे। इन्हनि डिपार्टमेंट्स जा जेके आहिनि इहे माण्हू मुलविस आहिनि। अच्छा सखीर, इहो ॿुधाइजो त मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि, फैमिली मेंबर्स ऐं पेंशनर जे इलाज लाइ बजट में मजमूई तौरु केतिरी रक़म मुख़्तस थियल आहे ऐं हेल ताईं इन बजट में केतिरनि करोड़नि जूं घोबियूं लॻण जी तस्दीक थी आहे? ॾिसो, सिंध में जेकी मुख़्तलिफ़ खातनि जूं जेके ख़ासि तौर ते जेके मेडिकल जे लाइ उहा तक़रीबन 3 अरब रुपयनि खां वधीक बजट मुख़्तस थियल आहे। उन में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त जीअं घरू खाते जी आहे उनजी 52 करोड़ रुपया यानी सिंध पुलिस जे लाइ उहा 52 करोड़ रुपया रुगो मेडिकल लाइ जेका बजट उहा मुख़्तस थियल आहे। वरी पाण ईंदासीं जेको आहे उहा लॉ ऐं पार्लियामानी अफेयर्स लाइ, उन जे लाइ जेके आहिनि 28 करोड़ रुपया मुख़्तस थियल आहिनि। फाइनेंस डिपार्टमेंट जे लाइ 44 करोड़ रुपया मेडिकल जे हिसाब सां जेके आहिनि उहे केरु अगरि जेको फाइनेंस डिपार्टमेंट या के ॿिए डिपार्टमेंट जो मुलाज़िम या ऑफिसर या उनजो को घर भाती जेको आहे उहो जेको आहे उहो बीमार थिए थो त उनजे इलाज जे लाइ इहे पैसा जेके आहिनि उहे मुख़्तस थियल आहिनि। उनखां अलावा SNGD लाइ 8.25 करोड़ रुपया आहिनि
सूबाई असेंबली लाइ जेके आहिनि उहे 5 करोड़ रुपया आहिनि। वरी एजुकेशन एडमिनिस्ट्रेशन जे लाइ उहे 11 करोड़ आहिनि। प्राइमरी एजुकेशन जे लाइ 3 करोड़ 99 लख यानी 4 करोड़ रुपया आहिनि। मिडिल एजुकेशन जे लाइ 80 लख आहिनि। सेकेंडरी एजुकेशन लाइ 6 करोड़ 98 लख रुपया आहिनि। ईअं ई मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जूं जेके आहिनि उहे बजट मुख़्तलिफ़ आहिनि। रुगो मेडिकल जे हिसाब सां यानी 3 अरब रुपयनि जी इहा बजट आहे। इन 3 अरब रुपयनि जी बजट में अगरि सही नमूने सां इन जी इंक्वायरी थिए त तमामु वॾा घपला जेके आहिनि उहे ज़ाहिर थी वेंदा। छाकाणि जो मूं तव्हांखे इहो ॿुधायो त जेकी सर्विसिस इस्पताल कराची में जेको ठहियलु आहे उनजो जेको स्पेशल मेडिकल बोर्ड आहे जेको इहो बिलनि जे हिसाब सां उनजी जेका इहो जीनियस आहे या न आहे। जीनियन अगरि न हूंदो त ही बि उन माना हीअ उन्हनि खां रिश्वत वठी करे स्टेप लॻाए करे उनखे सही साबित कनि था। त इहे कीअं जेके आहिनि उहे जाली बिल ठहनि था। हिकिड़े ऑर्गेनाइज़ तरीक़े सां इहे बिल ठाहिया वञनि था। ऐं इहा 3 अरब रुपयनि जी जेका बजट आहे जीअं मूं ॿुधायो सिहत खाते जी बि अहिड़ी बजट आहे। हर डिपार्टमेंट जी मेडिकल जी जेका उहा रीइंबर्समेंट उन जे लाइ ही बजट रखंदा आहिनि। त 3 अरब रुपया उहा बजट रखियलु आहे। उन बजट में इहे जेके आहिनि घपला साम्हूं आया आहिनि। हाणे रुगो इहे 6 बिल आहिनि। उन्हनि 6 बिलनि में बि करोड़ रुपयनि खां वधीक जा जेके आहिनि उहे घपला लॻाया आहिनि। हीअ रुगो शुराइती जांच आहे। अगरि सही नमूने सां इन जी जांच थिए या उन सिंध हुकूमत इन जी कुझु गुज़िरियल माली सालनि जी बि जेका उहा जांच करे तमामु वॾा स्कैंडल्स निकिरी ईंदा। छाकाणि जो इहो गिरोह जेको आहे यानी फाइनेंस डिपार्टमेंट एजुकेशन डिपार्टमेंट या एजी सिंध इन्हनि जो हिकिड़ो गठ जोड़ आहे। ऐं उन्हनि जंहिंजे नाले ते ही फेक बिल ठाहिया वञनि था उन में अस्पतालनि जी बि इंतिज़ामिया जेका आहे उहा किथे किथे मुलविस आहे। त इहे इन्हनि उन्हनि जे ही मिली भगत सां ई अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे जाली बिल ठाहिया वञनि था। न रुगो इहो पर माली रहतनि जा एरियर्स जा जेके आहिनि उहे बिल उहे बि जाली ठाहिया वञनि था। उन्हनि जा फेक जेके आहिनि उहे डॉक्यूमेंट्स ठाहिया वञनि था। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त जीअं गुलाम अली सुमरो साहिबु इन मामले जी इंक्वायरी कई त उन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे केस उहे फेक निकिता। उन में जीअं तव्हांखे मां नाला ॿुधाईंदुसि जीअं जमशेद मेमुना ऐं रियाज़ अहमद आहे। मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे मुलाज़िम आहिनि स्कूल एजुकेशन खाते जा। उन्हनि जे माली रहतनि जा बिल जेके आहिनि उहे जाली ठाहे करे स्कूल एजुकेशन खातो उहो वरी उन्हनि जूं जेके परमिशन जेका इजाज़तनामा जेके आहिनि फाइनेंस डिपार्टमेंट ॾींदी आहे उन में उन्हनि फाइनेंस डिपार्टमेंट वारनि सां मिली करे उन्हनि इहे फेक बिल ठाहे वरी एजी सिंध मोकिलिया। एजी सिंध में बि उन्हनि जा माण्हू जेके आहिनि वेठल हुया उहे फेक बिल जेके आहिनि उन्हनि जूं अदायगियूं थी वियूं। पोइ उनजो जेको मेन जेको किरदारु हुयो उहो स्कूल एजुकेशन खाते जो असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर हुयो कादर बख्श उजण। उन इहो सॼो फ्रॉड कयो हुयो माली रहतनि जो। पर उहो स्कैंडल्स में जेके माण्हू मुलविस हुया अॼु ताईं उनजे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी। ऐं फाइनेंस डिपार्टमेंट जा जेके उन में मुलाज़िम हुया जेके उहे बि नंढी सतह जा जेके आहिनि यानी जूनियर क्लार्क वग़ैरह उन्हनि खे शुराइती तौर ते मुअतल कयो वियो। पर ॿुधाए पियो वञे त उहे वरी ॿीहर उन्हनि साॻियनि सेक्शननि में जेके आहिनि उहे वेठल आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न पई थिए। त हिकिड़े इहे 2-3 डिपार्टमेंट जा ऑफिसर नंढी सतह जा जेके आहिनि उहे मिली करे जेके आहिनि उहे फेक बिल ठाहिनि था चाहे मेडिकल जा हुजनि या माली रहतनि जा हुजनि। पोइ इहे क़ौमी ख़ज़ाने खे हर महीने हर साल जेके आहिनि उहे करोड़नि रुपयनि जो नुक़सानु ॾेई रहिया आहिनि। अच्छा सकीर इहो ॿुधाइजो त कराची जे कहिड़नि अस्पतालनि जे नालनि ते जाली बिल्स ठहिया आहिनि ऐं उन्हनि अस्पतालनि पंहिंजे जवाब में छा लिखियो आहे? ॾिसो शुराइती तौर ते जेका इहा जांच थी आहे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त फाइनेंस डिपार्टमेंट जे एडिशनल सेक्रेटरी यासीन कुर्बान साहिबु इन मामले जी जांच कई आहे। त हाणे उन में रुगो 4 अस्पतालनि जा जेके आहिनि उहे जवाब आया आहिनि। 4 अस्पतालनि इहो रिप्लाई ॾिनो आहे त ही बिल जेके आहिनि उहे असांजा आहिनि ई कोन ऐं इहे फेक बिल आहिनि। अच्छा उन में स्कूल एजुकेशन खाते जो हिकिड़ो 19,78,000 रुपयनि जो बिल आहे। उहो आहे लियाकत नेशनल अस्पताल कराची जे नाले सां। त उहो मेडिकल जो बिल ठाहियो वियो आहे। पर उनजो जवाबु उन लियाकत जेको आहे उहो नेशनल अस्पताल वारनि ॾिनो आहे त इहो फेक बिल आहे इहो असांजो बिल न आहे। यानी उनजे नाले ते इन अस्पताल जे नाले ते फेक बिल ठाहियो वियो। वरी ॿियो एग्रीकल्चर जो हिकिड़ो आहे 9,38,000 रुपयनि जो बिल। उहो बि साॻी अस्पताल यानी लियाकत नेशनल अस्पताल कराची जे नाले ते जाली बिल ठाहियो वियो। उन खे बि इन साॻी अस्पताल इन बिल खे जाली करार ॾिनो आहे। उन खां अलावा वरी स्कूल एजुकेशन खाते जो बिल आहे 18,85,000 जो मेडिकल बिल आहे। उहो NMC यानी नेशनल मेडिकल सेंटर कराची जे नाले ते जेको आहे
हिननि फेक बिल ठाहियो आहे। यानी मूं तव्हांखे जीअं शुरू में ॿुधायो त हिकिड़ो गिरोह मौजूदु आहे, फाइनेंस डिपार्टमेंट जो बि उन में मुलविस आहिनि, स्कूल एजुकेशन जा आहिनि, एजी सिंध जा आहिनि। उन्हनि हिकिड़ो अहिड़ो फेक बिल ठाहियो आहे। उन हाणे NMC वारनि इहो जवाबु ॾिनो आहे त असीं इहो इशू ई न कयो आहे बिल, यानी इहो असांजो बिल आहे ई कोन, इहो जाली बिल ठाहियो वियो आहे असांजी अस्पताल जे नाले ते। वरी कॉलेज एजुकेशन खाते जो हिकिड़ो ॿियो बिल आहे 8,76,000 रुपयनि जो, उहो बिल बि NMC जेको आहे उहो जाली करार ॾिनो आहे। स्कूल एजुकेशन खाते जो हिकु ॿियो बिल आहे 19,43,000 रुपयनि जो, उहो आगा खान अस्पताल जे नाले सां ठाहियो वियो आहे। आगा खान अस्पताल वारनि खां जॾहिं पुछियो वियो त छा ही अव्हांजो बिल मेडिकल जो बिल अव्हांजो ई आहे, उनजी जेका उन्हनि रिप्लाई ॾिनो आहे त इहो बिल जेको आहे असांजो न आहे ऐं न वरी असां को जारी कयो, इहो फेक बिल आहे। स्कूल एजुकेशन खाते जो हिकु ॿियो बिल आहे 19,53,000 जो, उहो पटेल अस्पताल कराची जे नाले सां ठाहियो वियो, उहो बि जाली करार ॾिनो आहे उन अस्पताल पटेल अस्पताल वारनि। यानी रुगो शुराइती जांच थी आहे, रुगो 5, 6, 10 केसनि जी रुगो जांच कराई वई आहे शुराइती तौर ते, त एतिरा केस जेके आहिनि जे उहे जाली साबित थिया आहिनि ऐं अस्पताल जी इंतिज़ामिया उन्हनि खे फेक करार ॾिनो आहे बिल खे। त सही नमूने सां इन जी हाणे जांच थियणु वञी रही आहे। त ॾिसणो इहो आहे त केतिरा जेके आहिनि माज़ी में इहे जाली बिल ठहिया आहिनि ऐं ठहंदा रहिया आहिनि, कहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे इन में मुलविस आहिनि। सही। अच्छा सगीर, जाली बिल्स वारे मामले ते वॾे वज़ीर जेका जांच कमेटी जोड़ी आहे उन बाबति बि ॿुधाइजो त इन कमेटी जी सरबराही केरु करे पियो ऐं इन कमेटी खे कहिड़ो मैंडेट ॾिनो वियो आहे? ॾिसो, सिंध जे फाइनेंस डिपार्टमेंट जे अख़्तियारनि जॾहिं इन मामले जी शुराइती जांच कई त इहे फेक बिल जेके आहिनि उहे ज़ाहिर थिया। त उनखां पोइ हिकिड़ी समरी जेका आहे उहा सिंध जे चीफ सेक्रेटरी सिंध जेको आहिनि उहा मोकिली वई। उनखां पोइ सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह तरफ़ां हिकिड़ी कमेटी जेका उहा जोड़ी आहे, यानी फाइनेंस डिपार्टमेंट जी रिकमेंडेशन त इहे जेके मेडिकल रीइंबर्समेंट जेका क्लेम्स आहिनि बोगस जेकी ज़ाहिर थिया आहिनि, त इन मामले जी हाणे सही तरीक़े सां जांच थियणु घुरिजे। जंहिंखां पोइ SNGD जेको आहे इन मामले जी कमेटी ठाही आहे। सेक्रेटरी INC जी सरबराही में हिकिड़ी 3 रुकनी कमेटी ठाही वई आहे। उन कमेटी में जेको आहे उहो फाइनेंस डिपार्टमेंट जो 19 ग्रेड जो ऑफिसर हूंदो। उनखां अलावा जेको आहे उहो सिहत खाते जो बि जेको आहे उहो ऑफिसर हूंदो। यानी 3 रुकनी जेके आहिनि उहा कमेटी हूंदी ऐं कमेटी खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त जेके ही बोगस मेडिकल जेके क्लेम्स आहिनि उन्हनि जी तव्हां सही नमूने सां जांच कंदो ऐं उन्हनि डिपार्टमेंट्स जा कहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। यानी जीअं मूं तव्हांखे ॿुधायो जो समरी में बि चयो वियो आहे त स्कूल एजुकेशन, कॉलेज एजुकेशन ऐं ज़राइत खाते जिन जा ही शुराइती तौर ते इहे जेके बिल जाली साबित थिया आहिनि त उन्हनि जा डिपार्टमेंट्स जा माण्हू मुलविस आहिनि। त उनजी निशानदेही करियो त उहे कहिड़ा SOs आहिनि या उहो कहिड़ो स्टाफ आहे जेको इहे फेक जेके आहिनि उहे मेडिकल जा या माली रोहतन जा जेके आहिनि उहे बिल ठाहे थो। त उन मामले जी जेका उहा सही नमूने सां जांच कनि। त 15 ॾींहंनि जो जेको आहे उहो इन कमेटी खे टाइम ॾिनो वियो आहे। इन समूरे मामले जी जांच कंदा त इन में कहिड़ो गिरोह जेको आहे मौजूदु आहे ऐं इन खे उनजी जेका इन स्कैंडल्स जी रोकथाम जे लाइ, यानी इहे जाली बिलनि जी रोकथाम जे लाइ उहो कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि, चीफ सेक्रेटरी खे 15 ॾींहंनि अंदरि जेका उहा रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई वई आहे। सगीर, हाणे असांखे NICVT कराची में पीर्स कार्डियक यूनिट मनसूबे बाबति ॿुधाइजो। इन मनसूबे जी लागत पोणा 2 अरब रुपयनि मां वधी 10 अरब रुपयनि ताईं कीअं पहुती आहे? ॾिसो, सिंध हुकूमत जा जेके आहिनि उहे केतिरा ई अहिड़ा मनसूबा आहिनि जिन जी लागत जेको आहे ॿीं खां छापर 30, 40, 50 ते जेके आहिनि उहे वधी वई आहे। पर इन मामले जी सही नमूने सां जेका उहा जांच न थियण जे करे अरबें रुपयनि जो हुकूमत खे जेको आहे उहो नुक़सानु थिए थो, क़ौमी ख़ज़ाने खे जेको आहे उहो नुक़सानु पवे थो। त हाणे ही NICVT जो जेको इहो तमामु बहितरीनु पीर्स कार्डियक यूनिट जो हिकिड़ो मनसूबो आहे जेको हालांकि 3 सालनि में मुकमल थियणो हुयो। 2016 खां मनसूबो शुरू थियो। 300 बेडनि ते इहो मुश्तमिल जेको आहे उहो यूनिट आहे जंहिंखे 2016 खां शुरू थियल मनसूबो जेको आहे उहो 2019 में ही मुकमल थियणो हो, जिते 5 जेके आहिनि उहे ऑपरेशन थिएटर जेके आहिनि उते ठाहिणा आहिनि ऐं 4 जेके आहिनि केथ लेबॉरेटरियूं ठहणियूं आहिनि। उनखां अलावा 1 हाइब्रिड लेबॉरेटरी क़ाइमु करणी आहे। उनखां अलावा CT स्कैन, MRI ऐं समेत ॿियूं जेके आहिनि उन जेके सहूलतूं उते इन यूनिट में मौजूदु हूंदियूं। पर ही 7 मंज़िला वारी इमारत जेका आहे उहा इहा ठाहिणी आहे। पर हिन जो ग्रे स्ट्रक्चर ॿुधायो पियो वञे त मुकमल थी वियो आहे ऐं
हिन वक़्तु 2024 हले पियो। हिन जी जेका शुराइती जेका हुई, जेका उनजी कास्ट आहे उहा 1 अरब 74 करोड़ रुपया हुई, यानी पौणा 2 जेके आहिनि उहे अरब रुपया हुई। 1 अरब 74 करोड़ रुपयनि मां वधी हाणे 10 अरब रुपया थी वई आहे। त ही मनसूबे जी असल में सही नमूने सां डिज़ाइन न थी आहे। हाणे उन वरी 2017 में जेका आहे उहा उन जी जेका उहा कास्ट वधी, वरी 2017 में जेका उन मनसूबे जी कास्ट हुई उहा 1 अरब 74 करोड़ मां वधी 2 अरब 75 करोड़, यानी 1 अरब रुपयनि जो वरी हिक ई साल में जेको आहे उनजी रिवाइज़ थी। त इहा रक़म जेका उहा कीअं ख़र्च थी आहे, मनसूबे जी लागत कीअं वधी आहे, मनसूबो हिन वक़्तु बि उहो मुकमल न पियो थिए। 10 सालनि खां बल्कि 8 सालनि खां ई मनसूबो जेको आहे उहो रोलड़ जो शिकार आहे। NICVD कराची खां को बि पुछाणो न पियो कयो वञे त ही मनसूबो आख़िरकार रोलड़ जो शिकार छो थियो आहे। पौणा 2 अरब रुपयनि जी जेका आहे उहा लागत सां ई शुरू थियल मनसूबो जेको आहे, जेको 3 सालनि में मुकमल थियणो हुयो, उहो हिन वक़्तु 10 अरब रुपयनि ताईं पहुतो आहे ऐं मनसूबो बि मुकमल न आहे। त इन में डिज़ाइन में कहिड़ा मसइला आहिनि ऐं इन जी रिथाबंदी जेका आहे उहा उन वक़्तु कीअं कई वई, छा PC1 में जेके आहिनि उहे इशूज़ हुया, या जेका रक़म जेका आहे उहा आला अख्तियारनि जी मंज़ूरी खां सवाइ इहा ख़र्च कई वई आहे, या इन में का वॾी करप्शन थी आहे। त इन मामले जी जेका आहे उहा हाणे जांच थियणु वञे पई त ही मनसूबो आख़िरकार मुकमल छो न पियो थिए। NICVD जे अख्तियारनि खे हमेशह जेके आहिनि उन ते महिरबानियूं रहियूं आहिनि, ख़ासि महिरबानियूं हुकूमत जूं, पर हिते जेके आहिनि इते उन जूं बेक़ाइदगियूं साम्हूं अचनि पियूं। NICVD जो ही तमामु बहितरीनु हालांकि मनसूबो हुयो, पर इहो करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। उन जी सही नमूने सां जेका उहा डिज़ाइन न थी आहे। एॾो बहितरीनु जेको जिते ॿारनि जी दिलि जे मर्ज़नि जो जेको उते इलाजु थियणो आहे, बहितरीनु हिकिड़ो मनसूबो आहे NICVD जे भर में ई, पर उते ॿिया बि केतिरा ई जेके आहिनि उहे इशूज़ आहिनि। उते पाणी बि जेको आहे उहो चोरी कयो पियो वञे, जेके उते वॾी खॾ खोटी वई आहे तक़रीबन 42 फुट हेठि जेको आहे उते जेको पाणी निकिरे थो, या जेके शयूं उहे पाणी बि जेको आहे न ही उहे कमीशन एवज़ जेके आहिनि उहे चोरी कयो पियो वञे। त उते ही तमामु वॾो स्कैंडल आहे ऐं इन मामले जी जेका आहे हाणे संजय वॾे वज़ीर जांच जी जेका जांच लाइ इंक्वायरी कमेटी ठाहे छॾी आहे। सकीर, NICVD वारे मामले ते वॾे वज़ीर कंहिंजी सरबराहीअ में कमेटी जोड़ी आहे ऐं छा इन कमेटी इन मामले जी बाज़ाब्ता तौर जांच शुरू करे छॾी आहे? बिल्कुलु, ही जेको NICVD जो मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त पीट्स कार्डिक यूनिट जेको आहे उहो तमामु बहितरीनु मनसूबो आहे, पर इन में कामोरनि जी लापरवाही ऐं नाहली जे करे जेका इन जी कास्ट पौणा 2 अरब मां वधी करे 10 अरब रुपया थी वई आहे। जंहिंजो इन मामले जो जेको आहे उहो संजय वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इन जो नोटिस वरितो आहे त इहा कास्ट जेका आहे उहा कीअं वधी आहे, किथे इहा गैर क़ानूनी तौर ते रक़म ख़र्च त न कई वई आहे, या आला अमलदारनि जी मंज़ूरी सां जेके आहिनि सभु शयूं जेके थियूं आहिनि। त हाणे इन मामले जी जांच थियणु वञी रही आहे। त हाणे CMIT तरफ़ां इन मामले जी जांच कई पई वञे ऐं CMIT जी जेका चेयरपर्सन आहे डॉक्टर श्री नारजो साहिबा, उन जी सरबराही में जेका इहा कमेटी ठही आहे, उन कमेटी में CMIT जो सेक्रेटरी भी मेंबर हूंदो, उन खां अलावा DG टेक्निकल CMIT जो मेंबर हूंदो। त उनखे हाणे इहा जेका टास्क ॾिनो वियो आहे त हिन मामले जी जांच करे 1 महीने जे अंदरि तव्हां रिपोर्ट ॾियो त ही जेको NICVD जो मनसूबो आहे उन जी कास्ट कीअं वधी आहे ऐं छो मुकमल न पियो थिए। उन मामले जी हाणे जांच शुरू थी वई आहे। कहिड़नि ऑफिसरनि जी इन जी कोताही कई आहे ऐं कहिड़नि कामोरनि जी नाअहली जे करे इन मनसूबे जी लागत में जेको आहे उहो इज़ाफ़ो थियो आहे ऐं इन रिकॉर्ड जी जेका उहा CMIT छंछाण शुरू करे छॾी आहे। त ही मनसूबो जेको आहे इन जी 2016 में जेका कास्ट पौणा 2 अरब रुपया हुई, त इहा पोइ 2 अरब 75 करोड़ यानी पौणा 3 अरब रुपया जेके 2017 में कीअं थी, वरी हाणे 2024 में 10 अरब ताईं कीअं पहुती। त समूरे मामले जी जेका उहा जांच कई पई वञे। हाणे CMIT इन मामले जी जांच शुरू कई आहे त ही मनसूबो जेका उन में कंहिंजूं जेके आहिनि उहे लापरवाही, नाअहली, संगीन नाअहली, गिफ़लत जेका आहे उहा शामिल आहे। उन्हनि ऑफिसरनि जो तयन करणु ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थियणु घुरिजे, उन सिफ़ारिशनि ते ॿधल जेका रिपोर्ट संजय वॾे वज़ीर घुराए वरिती आहे। सगीर, इहो ॿुधाइजो त गडाब टाउन जे ज़मीनुनि जो रिकॉर्ड गुम थियण वारे स्कैंडल में शुरूआती तौर कहिड़नि कामोरनि जी निशानदही थी आहे ऐं इन्हनि ख़िलाफ़ हेल ताईं का कार्रवाई थी आहे?
जी बिल्कुलु, असल में जेकी रेवेन्यू खाते जा मुलाज़िम या जेकी कामोरा आहिनि उहे रिकॉर्ड में जालसाज़ी करण जे लाइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे कारनामा उन जा सरअंजाम जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहिया आहिनि। त हाणे या रिकॉर्ड साड़णु, रिकॉर्ड गुम करणु या रिकॉर्ड चोरी करण जा जेके आहिनि उहे स्कैंडल्स मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा आया आहियूं। त हीउ हिकु वरी नओं स्कैंडल साम्हूं आयो आहे। इन खां अॻु बि जेको आहे उहो मुख़्तियारकार गडाब जी ऑफिस में अहिड़े क़िस्म जो स्कैंडल ज़ाहिर थियो हो, उहो मुख़्तियारकार जी ऑफिस में हुयो। हीउ वरी सब रजिस्ट्रार जी ऑफिस में यानी गडाब टाउन सब रजिस्ट्रार जी ऑफिस में वरी रिकॉर्ड जेको आहे उहो गुम थी वियो आहे। हाणे इन मामले जी जेका उहा रेवेन्यू खाते वारनि पाण ई इंक्वायरी कई आहे। एडिशनल इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन उन इन मामले जी जांच कई आहे ऐं जांच में इहा तस्दीक थी आहे त गडाब टाउन जो 1981 खां 2024 ताईं जेको आहे उहो डे बुक जा जेके आहिनि उहे 3 वॉल्यूम यानी जुल्द उहे गुम आहिनि। उहा रिपोर्ट में इहा तस्दीक कई वई आहे। उनखां अलावा टीपी रजिस्टर नंबर 393 जो बि हिकु जेको आहे उहो जुल्द गुम आहे। सरकारी रिकॉर्ड खे इंतिहाई ख़राबु जेको आहे उहो कयो वियो ऐं साइड ते कयो वियो। कुझु रिकॉर्ड जेको आहे उन मां गुम आहे। प्लास्टिक ते थेलियुनि में जेको आहे उहो रिकॉर्ड ॿधल हुयो, इहो रिपोर्ट में चयल आहे। त उन में शुराइती तौर ते इन रिपोर्ट में तक़रीबन 10 माण्हुनि जा जेके आहिनि उहे नाला साम्हूं आया आहिनि। उन में सब रजिस्ट्रार बि आहिनि ऐं ॿिया अमलदार बि आहिनि। उन में अॻूणो पेशकार आहे मुनवर धारेजो। मुनवर धारेजो जो ख़िलाफ़ अॻु में बि जेके आहिनि उहे जमशेद टाउन 1 में जेके स्कैंडल्स थिया आहिनि ऐं जेके प्रॉपर्टियूं जेके आहिनि उनजे रिकॉर्ड में जालसाज़ी थी आहे, उन्हनि पंहिंजे भाइरनि जे नाले ते प्रॉपर्टियूं कयूं आहिनि। त मुनवर धारेजो जो हिन स्कैंडल में बि जेको आहे उहो नालो अची वियो आहे। उनखां अलावा जेकी ॿिया सब रजिस्ट्रार उते गडाब टाउन 1 में रहिया आहिनि उन में वली मोहम्मद शेख आहे, शाकिर अली विघियो आहे ऐं अब्दुल नबी लाशारी आहे, आसिफ सरकी आहे। ॿिया अहिड़ा जेके आहिनि उहे मुलाज़िम या जेके सब रजिस्ट्रार जेके आहिनि शाहिद इक़बाल आहे ऐं ॿिया उन में तक़रीबन 10 जे लॻभॻि जेके आहिनि उन्हनि खे वज़ाहती नोटिस जारी कया विया आहिनि त तव्हां 2 ॾींहंनि अंदरि इन जो रिकॉर्ड ॻोल्हियो ऐं तव्हांजी लापरवाही जे करे ई जेको हीउ रिकॉर्ड गुम थियो आहे, तंहिं करे इहो रिकॉर्ड जेको आहे उहो ॻोल्हियो वञे। त इहो तव्हां मौक़ो ॾिनो आहे लैंड माफ़िया खे त हिते रिकॉर्ड में जेको उहो जालसाज़ी कनि। हाणे इहो स्कैंडल्स जेको आहे उहो ज़ाहिर थियो आहे। जी सगीर मुख्तियारकार गडाब जे ऑफिस मां इन खां अॻु बि सरकारी रिकॉर्ड चोरी थियण जो स्कैंडल ज़ाहिर थियो हो। इन स्कैंडल में मुलविस कामोरनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी आहे? ॾिसो, ख़ासि तौर ते जेके रेवेन्यू जा कामोरा हूंदा आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ शुराइती कार्रवाई त थींदी आहे, पर उन जे पुठियां जेके बाअसर माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे असर सूख जे हिसाब सां जेको आहे उन बाद में उन जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थींदी आहे ऐं उन्हनि खे खुलियल छूट ॾिनी वेंदी आहे। उन जे ख़िलाफ़ का अहम कार्रवाई जेका हिन वक़्त ताईं उहा साम्हूं न आहे आई। इन करे हू रिकॉर्ड में जालसाज़ी कंदा रहिया आहिनि ऐं इहो स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहनि था। त ही सेप्टेंबर 2021 में मुख्तियारकार गडाब टाउन जी ऑफिस मां रिकॉर्ड जेको आहे उहो चोरी थी वियो हो। त उन वक़्त जो जेको डिप्टी कमिश्नर मलीर गंवल लिगारी साहब हुयो, उन सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे 2021 में इहा रिपोर्ट ॾिनी हुई त जेको आहे उहो रिकॉर्ड चोरी थियो आहे ऐं मुख्तियारकार गडाब जी ऑफिस मां बुक नंबर 1314 मां 13 जेके आहिनि उहे सेल सर्टिफिकेट जेके ख़ाली हुया उहो फाड़े करे उहो चोरी कया विया हुआ। उनखां अलावा गडाब जे देह भड मां फार्म 7 जे किताब नंबर 02881 मां 19 पेज जेके आहिनि उहे चोरी कया विया। ईअं ई मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे देहनि जे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ किताबनि मां जेके आहिनि उहे पना जेके आहिनि उन्हनि फाड़िया हुया सेल सर्टिफिकेट जा मुख़्तलिफ़, उहो रिकॉर्ड जेको आहे उहो चोरी कयो वियो हो। उन रिपोर्ट में जेको आहे उन वक़्त जो जेको मुख्तियारकार हुयो गडाब टाउन जो मुख्तियारकार तुफ़ैल अहमद ख़ासकेली ऐं 4 जेके आहिनि उहे तपेदार हुया, हबीब रहमान बलोच, अनवर हुसैन, शफ़ी मोहम्मद बलोच ऐं अला ओभायो जोखियो। उहो जे उन्हनि खे पहिरीं सस्पेंड कयो वियो। बाद में जेके आहिनि उहे मेन माण्हू आया जेके इन्हनि जे पुठियां या जंहिंजे हू असर सूख ते जेके उहे हलंदा हुया या जालसाज़ी कंदा हुया, उहे बाद में आया विच में ऐं उन खां पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे उहा कार्रवाई थियण बदिरां माइनर कार्रवाई थी, यानी 2 खां 3 साल जूं जेके आहिनि उहे इंक्रीमेंट्स ख़तमु कंदे उन्हनि खे बहाल कयो वियो। त उनखां अलावा असिस्टेंट कमिश्नर हुयो मीर मोहम्मद गाड़ो साहब,
उन जे ख़िलाफ़ बि जेका उहा कार्रवाई थियणी हुई, पर उन जे ख़िलाफ़ त कार्रवाई न थी। चीफ सेक्रेटरी सिंध खे नोट मोकिलियो वियो त इन जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए, पर इन ख़िलाफ़ का बि जेका आहे उहा कार्रवाई न आहे थी। त इन जे ख़िलाफ़ जेकॾहिं कार्रवाई थिए आहे इन स्कैंडल्स में, या जेको मंगो पीर वारे असां स्कैंडल में ईंदासीं त मंगो पीर मुख़्तियार कार जी ऑफिस में जेको रिकॉर्ड साड़ियो वियो, 10,000 जेके एंट्रियूं उन्हनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो, उन वक़्त जा जेके असिस्टेंट कमिश्नर हुया या मुख़्तियार कार हुया, उहो इन बाहि वाक़े में जेके उहे मुलविस हुया। उन खां पोइ वरी जीअं ई उहो रिकॉर्ड सड़ियो त जेकी बासर जेके बिल्डर आहिनि या ख़ानगी माण्हू हुया, उन्हनि जे नाले ते जेको आहे नओं रिकॉर्ड ठाहे पैसनि एवज़ जेका उहा सरकारी ज़मीन विकिरो कई वई। उन स्कैंडल्स में जेकी माण्हू मुलविस हुया या मुख़्तियार कार या असिस्टेंट कमिश्नर या तपेदार जेके आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई न थी। यानी मलहीर हुजे या ओलह ज़िलो हुजे, उते रेवेन्यू खाते जा जेकी कामोरा आहिनि उहे बाअसर हुजनि था, सिस्टम जो हिसो हुजनि था, इन करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई थिए ऐं अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे स्कैंडल्स साम्हूं ईंदा रहनि था। सही। सगीर जाली बिल्स ठाहिण वारो स्कैंडल हुजे या NICVD मंसूबे जी लागत में चोण ते इज़ाफ़ो या वरी गॾाप में सरकारी ज़मीनुनि जे रिकॉर्ड में हेराफेरी, अव्हां जी इन्हनि मामलनि ते ज़िम्मेवार इख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन्हनि जो छा चवणु आहे इन समूरी सूरत-हाल ते? ॾिसो, इन टिनि मामलनि ते जेको आहे उहो ॻाल्हाइण जी असीं उन्हनि डिपार्टमेंट सां ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं त फाइनेंस डिपार्टमेंट जो इन्हनि जाली बिलनि जे हवाले सां इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त असीं अॻु में बि जेके आहिनि अहिड़े क़िस्म जूं इंक्वायरियूं कंदा रहिया आहियूं ऐं उन्हनि जी निशानदेही करे उन्हनि ऑफिसरनि खे जेको आहे या उन्हनि जे जेके अमलदार आहिनि उन्हनि खे असीं मुअतल बि कयो आहे। त वधीक जेको आहे हाणे ही जेके 6 जेके बिल जेके आहिनि उहे जाली साबित थिया आहिनि, त इन मामले जी जांच जे लाइ असीं चीफ सेक्रेटरी सिंध खे लिखियो आहे। यानी चीफ सेक्रेटरी सिंध उन जी सिफ़ारिशनि तहत हिकिड़ी कमेटी बि ठाही आहे। उन कमेटी यानी CMIT जी चेयरमैन जी सरबराही में जेका कमेटी ठही आहे, उन मामले जी बि जेका उहा जांच शुरू करे छॾी आहे। सही। बाक़ी जेको NICVD वारो इशू आहे, यानी पौणा 2 अरब रुपयनि मां 10 अरब रुपयनि ताईं इहो मनसूबो कीअं पहुतो, उन में कंहिंजी नाअहली आहे, कंहिंजी लापरवाही आहे कामोरनि जी, केरु उन करप्शन में जेको मुलविस आहे, त NICVD जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऐं उन जे PD सां जेको राब्ते करण जी कोशिशि कई वई, पर उन सां जेको उहो राब्तो न थी सघियो। उन खां अलावा जेके ही सब रजिस्ट्रार गडाप टाउन जी ऑफिस में जेकी इहे रिकॉर्ड गुम थियण वारे स्कैंडल्स में जेकी मुलविस आहिनि, त असीं रेवेन्यू खाते जे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि इहो ॿुधायो आहे त असीं इन्हनि खे एक्सप्लेनेशन नोटिस जेके आहिनि उहे जारी कया आहिनि। 10 जेके उहे सब रजिस्ट्रार या जेके क्लार्क या पेशकार जेके आहिनि उन्हनि खे असीं एक्सप्लेनेशन ॾिनी आहे। 7 ॾींहंनि अंदरि इहे जवाबु दाख़िल कराईंदा। जेकॾहिं उहे जवाबु दाख़िल मुतमिन कंदड़ हूंदा त पोइ ठीकु, जे न त उन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई कई वेंदी। त उन्हनि 10 अमलदारनि जे ख़िलाफ़ जेको उहा जांच शुरू थी वई आहे ऐं उन्हनि खे इहो टास्क ॾिनो वियो, उन्हनि खे इहा हिदायत कई वई आहे त 2 ॾींहंनि अंदरि इहो रिकॉर्ड बि ॻोल्हनि ऐं उन्हनि जी लापरवाही जे करे ई इहो सॼो रिकॉर्ड जेको आहे उहो गुम थियो आहे। ऐं उन्हनि हिकिड़ो मौक़ो बि ॾिनो आहे त लैंड माफ़िया खे त जीअं रिकॉर्ड में जेका उहा जालसाज़ी थिए, जेकी कब्ज़े खोर उन्हनि रिकॉर्ड यानी ज़मीननि ते जेकी वेठा आहिनि, त उन्हनि जे नाले ते उहा ज़मीन जेका उहा थी सघे। इन करे अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे रिकॉर्ड गुम कया वञनि था, चोरी कया वञनि था ऐं उन रिकॉर्ड खे बाहियूं बि ॾिनियूं वञनि पियूं। वरी महिरबानी सखीर, अव्हां 3 अहम मामलनि ते नाज़रीन खे हक़ीक़तुनि खां आगाह कयो। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमोन खे ॾींदा इजाज़त। लावाही।